डान स्टडी सर्कल में सभिनि खे भली का पाण अॼु किताब जेको नओं स्टार्ट कयूं पिया शुरू कयूं पिया उन जो नालो आहे वठी हर हर जनम वरबो, जेको मामा जुमन दरबदर जी जीवन कहाणीअ ते अली ज़ाहिद लिखियो आहे। पाण वञी उहा हिन में कहाणी पढ़ंदासीं त कीअं पाण इंटरव्यूज़ कंडक्ट करे ॻाल्हियूं कचरियूं करे सॼी ज़िंदगी जा अहवाल वठी न पाण कलम बंदि करे किताबी सूरत में आंदा आहिनि। पर सभ खां पहिरियां हिकिड़ी नंढड़ो मां सवाल हिकिड़ो ॿ रखंसि जंहिंजा तव्हां रिस्पॉन्सिस थोरा कलेक्ट करे पोइ वरी हिन किताब ते पाण अॻिते हलंदासीं। सो सभ खां पहिरियां तव्हां मूंखे इहो ॿुधायो त बाबा मामा जुमन खे सुञाणो था कहिड़ा? सभई ठीकु आहे। तव्हां भला साईं जी एम सी ते सुञाणो था? तव्हां भला साईं अब्दुल वाहिद आरिसर जो नालो ॿुधो आहे? सुञाणो था। तव्हां शाह लतीफ़ जो नालो ॿुधो आहे? सुञाणो था। वरी सिंध खां ॿाहिरि था निकिरूं भला महात्मा गांधी, भला कार्ल मार्क्स, भला हज़रत मोहम्मद, हज़रत ईसा। हाणे इहे पंहिंजे पंहिंजे टाइम जा तमामु वॾा माण्हू आहे जन पंहिंजी हयातीअ में इंसानियत जे लाइ जेकॾहिं चऊं त माना कमु कयो। मुंहिंजो सुवालु सभ खां पहिरियां इहो आहे त पाण मामा जुमन दरबदर जी कहाणी पढ़ूं पिया, जीवन कहाणी। मामा जुमन बदर खे छो पढ़ूं इन जो थोरो मूंखे रिफ्लेक्शन्स जो त पोइ हिन पाण शुरू कयूं। मामा जुमन दरबदर जी ज़िंदगीअ में जेके उन खे ला चाड़ा आया, ही मामा जुमन दरबदर जेको आहे सो हिकिड़े माना बिज़नेसमैन पैसे वारे माण्हूअ जी नज़र में त हिकिड़ो नाकाम शख़्स आहे, पर सिंध जे आम फ़ौरियत ऐं हिकिड़े इनकलाबी सोच रखंदड़ माण्हुनि लाइ तमामु वॾो तारे मिसल आहे। हाणे इहो सादो माण्हू थी एॾो वॾो माण्हू कीअं थियो, इहो ॼाणण जे लाइ बि असांजे मामा जुमन दरबदर खे पढ़णो आहे। ऐं इन सादगीअ में पाण हेतिरो कमु कयो सिंध जे लाइ, सिंधी माण्हूअ जे लाइ, उन जे बाबति बि असांखे ॼाणण लाइ मां जुमन दरबदर जी ज़िंदगीअ खे पढ़णु लाज़मी था सम्झूं। उहा आहे उन जेका आज़मत आहे, जेका इहा महानता या हू जेको पंहिंजे धरतीअ में जंहिंखां वठी करे पंहिंजे खिते खां वठी करे पूरी दुनिया में जेको आहे माना वॾो मिसाल था ॾियनि, माण्हू उत्साह था बणजनि। त ॾिसिजे जेको उन बारे में असां उन करे पवंदा आहियूं या ॼाणणु चवंदा हुन पंहिंजी ज़िंदगी उहा कीअं माना गुज़ारी। आमतौर जेको आहे सो हर रोज़ु पहिला केतिरा ई माण्हू नवां पैदा थियनि पिया ऐं नवां वञनि पिया था, पर माण्हू उहे जेके पंहिंजा उहे नक्श था छॾे वञनि के जीअं मां जुमन जेके के माण्हू तारीख़ में नक्शो बारे वेंदा आहिनि त उहे जेके नक्श आहिनि उहे कीअं था ठहनि या उहे नक्शो कीअं उहे ठाहे था सघनि या हू जेको आहे सो माण्हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे कीअं थो, कीअं मां उत्साह थो वठे, पंहिंजे पाण खे ठाहे कीअं थो। त इहे जेके सभु शयूं आहिनि से उनजी ज़िंदगीअ में उन लाइ ज़रूरी आहे त जेको बायोग्राफी या सवानी अदब जेको आहे या उहो असां पढ़ंदा आहियूं ऐं उहो जेको आहे सो उन माण्हुनि जी ज़िंदगी जे बारे में ॿुधाईंदो आहे त हू जेका महान माण्हू कीअं थिया या उहे अदीम कीअं थिया। मुंहिंजी जे वर आई आहे सिंधी जा। सिंधी अदब में मां जुमन दरबदर ॾाढो कमु कयो आहे। उन तमामु सुठा गाना जीअं बेत ॾिना आहिनि जिन मतिलबु हिकिड़ो तमामु इनकलाब आंदो आहे असांजे सिंध में। असां उन्हनि जी मतिलबु ज़िंदगी बारे में ॼाणणु था चाहियूं त हुन कहिड़ा कहिड़ा कमु कया, हुनजी शुरूआति कीअं कई, पंहिंजे तालीम हुन कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिसी इहो पंहिंजो कमु शुरू कयो ऐं कहिड़ियूं शयूं हुनखे हिकिड़ो जोश ॾियारियो त मां इनकलाब वारे तरफ़ अचां। महिरबानी। फ़लसफ़े जे क्लासनि में असां हिकिड़ो फ़लसफ़ी पढ़ंदा आहियूं जंहिंजो नालो आहे फ्रेडरिक नीट्शे। फ्रेडरिक नीट्शे जो हिकिड़ो अहम फ़लसफ़ो आहे। हुन फ़लसफ़ो ॾिनो फूकल इंसान जो, उहे इंसान जेकी आम जेकी इंसान ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि उन ई खां मथां हो। पोइ हू चए थो त इंसान जो मक़सदु इहो आहे त हू फूकल इंसान थिए। के माण्हू मथां साबित करण लाइ इनकलाबी थींदा आहिनि, के फिलासफ़र थींदा आहिनि। अल्बर्ट आइंस्टाइन खे असां चऊं उहो हिकु साइंसदान आहे। ईअं कुझु माण्हुनि शाइरी जे मैदान में बि पाण खे मथां कयो आहे, जंहिंमें असां शाह लतीफ़ जो नालो वठी सघूं था, या कुझु माण्हुनि सियासत में कयो आहे जीअं काबू खान जो असां मिसाल वठी सघूं था। ताज़ो ई तव्हां ॾिठो हूंदो त जाम शोर सॼो कमेंट काबू खान जे नाले खे यादि पियो करे ऐं गॾिजा जुमन दरबदर खे बि यादि पियो करे।
छो त हुनजी जेका शाइरी आहे उहा उत्साह बख़्शींदड़ आहे। उहा असांखे ईअं नथी चए त पोइ असां कोन मिलंदासीं, उहा चए थी त असां वरी बि महिराण में मिलंदासीं। हिन सिंध जो जेको महिराण आहे उन में हुन मिलण जो हिकिड़ो दर्स ॾिनो आहे, जेको असांखे ईंदड़ वक़्त में अॻियां असांजो इहो जेको शाइर आहे, इहो जेको नज़म आहे, इहो असांजी रहनुमाई कंदो। उनखां अलावा मामा जुर्मन दरबदर जो हू नज़म बि इलाही मशहूरु आहे त के माण्हू तारीख़नि में नक्श उभारे वेंदा आहिनि। ईअं मामा जुर्मन जो अलाए केतिरियूं ख़िदमतूं आहिनि जेकी असां थी सघे हिन जेको किताबु आहे उहो असांजी रहबरी करे उन्हनि खे सवलाई सां सम्झण। ऐं अॻिते बि अहिड़े क़िस्म जा फोकल इंसान जेके सिंध जा आहिनि, उन्हनि जे विछोड़े सां ऐं उन्हनि जी हयाती में बि असां उन्हनि खे पढ़ंदा रहंदासीं। असांजो मक़सदु इहो आहे। दरबदर के असां जेको किताब रखूं सर्कल में असीं छो था पढ़ूं, मक़सदु आहे त ज़ाहिर आहे दुनिया में अलाए केतिरा अज़ीम इंसान थी गुज़रिया जिन असां सिर्फ़ु नाला ॿुधंदा आहियूं, जेम्स जो नालो ॿुधो आहे पर असां उनखे पढ़ियो न आहे। घणा माण्हू पढ़ंदा पर असां उनखे न पढ़ियो जेके असीं हिते सर्कल में वेठा आहियूं। या मामा जुमन दरबदर हिकिड़ो ख़ुदि हिकिड़ो अज़ीम इंसान आहे असांजी नज़र में, असांजे सिंध जो हिकिड़ो ॾाहो माण्हू थी गुज़रियो आहे। त किताब जेको रखियो आहे त जीअं असीं हिन ज़िंदगी जे बारे में पढ़ूं त जीअं असांजे नौजवाननि खे असांखे हिकिड़ो उत्साह मिले त अहिड़ा माण्हू बि आहिनि दुनिया जे कुंड कुड़छ में जेके पंहिंजो नालो ज़िंदा रखनि था या हमेशह ज़िंदा रहनि था। त असां उन ज़िंदगीअ मां घणो कुझु सिखूं था। जॾहिं ज़िंदगी जे बारे में पढ़ंदासीं या आतम कथा पढ़ंदासीं तॾहिं असांखे ख़बर पवंदी त अहिड़ा माण्हू कीअं पैदा थिया, जुमन दरबदर कीअं पैदा थियो। जॾहिं असीं किताब पढ़ंदासीं तॾहिं असांखे उहा ख़बर पवंदी त जीअं असां बि उन तरीक़े सां पंहिंजे नौजवाननि खे हिकिड़ी नई उमंग जागे त जीअं असां बि कुझु करे सघूं पंहिंजी ज़िंदगीअ में, या असांजा जेके नौजवान नस्ल आहे उहो पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु करे सघे। उहो हिकु नंढड़े ॻोठ जो जिते गुरबत हुई उन हूंदे बि हितां इंसानु कीअं उभरी आयो। त यकीन उनजे पोयां घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ख़बर न आहे। त इन किताब मां असांखे घणो यकीन घणो उत्साह मिले। असां वॾो माण्हू छा जे बुनियाद ते तय कंदा आहियूं शयुनि खे, पैसे जे बुनियाद ते कंदा आहियूं, जागीर जे बुनियाद ते करणु घुरिजे, या उन जे कयल ख़िदमतुनि महिनतुनि जे करे करणु घुरिजे, या इन जे करे करणु घुरिजे त हिन रुगो किताब लिखिया आहिनि घणा, या इन जे करे त हिन घणा किताब पढ़िया आहिनि, या इन जे करे त हिन जा फॉलोअर्स घणा आहिनि, कहिड़े बुनियाद ते तय कयूं माना फॉलोअर्स सोशल मीडिया ते। उनजे पंहिंजे कम जे करे जे करणु घुरिजे, उनजो इल्म जे करे करणु घुरिजे असांखे। त को माण्हू केतिरो ॾाहो आहे, केतिरो उन इल्मु पिरायो आहे ऐं केतिरो इल्मु पढ़ायो आहे मुआशिरे में, उन जे बुनियाद ते असां तय कंदा आहियूं। असां अॼु जीअं दौर में रहूं पिया उते आम शागिर्द या नौजवाननि जे लाइ वॾो माण्हू थियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो रखियो वियो आहे, ठाहियो वियो आहे त तव्हांखे वॾो माण्हू पैसनि जे बुनियाद ते थियणो आहे। जेको बि वॾो माण्हू जिन लाइ इस्तेमालु थिए थो लफ़्ज़ उहो उन लाइ थो इस्तेमालु थिए त बाबा हीउ पैसनि में वॾो आहे। पर पैसनि में तव्हांखे भला त ख़बर आहे त जॾहिं साईं मोहम्मद इब्राहिम जो इहो हो त उन इलाइक़े जो जेको MP हो उन दौर में उनखे अॼु यादि कयो थो वञे, कंहिंखे ख़बर आहे। पोइ उन साईं या उन दौर जा वॾा जेके अमीर हुआ, ज़मींदार हुआ, या वॾा जेके बिज़नेसमैन हुआ, उन्हनि खे माण्हू यादि कोन था कनि सदियुनि ताईं। या लतीफ़ जे दौर में वॾा जेके बिज़नेसमैन हुआ तव्हांखे ख़बर आहे कहिड़ा, घणे या घणी बनी वाला जीअं उन इलाइक़े में जंहिं इलाइक़े में रहियो पिए साईं शाद लतीफ़ भिटाई, उते वॾो ज़मींदार केरु हो कोन था यादि कयूं। सदियुनि ताईं माण्हू उहे था यादि रहनि जेके इन बुनियाद ते जेके पंहिंजे इल्म ॾांहुं पंहिंजी कयल ख़िदमत उन कमनि जे करे साराए था वञनि। त असां जनरल जे करे कंहिं बि वॾे माण्हूअ खे पढ़ूं था, जंहिंखे असां वॾो माण्हू चऊं था, उनजो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी ज़िंदगी उन क़िस्म जे वॾो माण्हू थियण में गुज़ारियूं। इन क़िस्म जो वॾो माण्हू न जीअं क़िस्म जो असांखे समाज सेखारे थो त तव्हांखे अहिड़े क़िस्म जो वॾो माण्हू थियणो आहे। तव्हां करोड़पति थी वियो, बिलेनियर थी वियो त तव्हां वॾो माण्हू थी वियो, या तव्हां जेके ॾुतड़ियल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ कुझु करे विया त थींदा। हाणे मामा जुमन दरबदर हिकिड़ो पाण शाइर हो, उनखां पोइ पाण क़ौमी कारकुन हो, जीअं पंहिंजे क़ौम जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ सॼी उमिरि बिना टके जे रुमाल कुल्हे ते रखे सॼी सिंध में उन्हनि जे लाइ जदोजहद कई, कमु कयो। क़ौमी जेको शऊर आहे उनखे वधाइण में क़ौमी शऊर हासिलु बि कयो, पर इल्म बि सां गॾोगॾु वरी पंहिंजे उन इल्म खे अमल में बि आणींदो रहियो, ऐं उन अमल में
आम जेको मज़लूम अवाम आहे उन जे छुटकारे जे लाइ जदोजहद में पोइ जेके बि हिन खां आर्ट जा फार्म आया, शाइरी आई त शाइरीअ जे ज़रिए उन पैगाम खे वधाई, जेकॾहिं ॻाइणु आयो त ॻाइण जे ज़रिए पैगाम खे वधाई, पाण ड्रामा करे पैगाम जे वधाई। त सिर्फ़ु हिन जो मक़सदु इहो त जेको मज़लूम अवाम आहे मुंहिंजे धरतीअ जो, मुंहिंजे वतन जो, उन खे उन ज़ुल्म मां छुटकारो ॾियारिजे। ऐं हिन जेका धरती आहे जेका तमामु हूअं त कुदरती ऐं फितरती शयुनि खां मालामाल आहे, पर हिकिड़ा अहिड़ा क़ाबिज़ माण्हू आहिनि जेके उहा शयूं जेके आहिनि उहे उन धरतीअ जे धणियुनि खे कोन थियूं मिलनि। ऐं उन्हनि जे छुटकारे जे लाइ हिन वीडियो बि ऐं सॼी उमिरि उन लाइ ॾिनई। ऐं उहे ई माण्हू ज़िंदा रहंदा आहिनि जेके मज़लूम अवाम सां गंढिजंदा आहिनि, उन्हनि जे लाइ कुझु कंदा आहिनि ऐं सॼी उमिरि, सॼी ज़िंदगी न पर उन्हनि जी ज़िंदगियुनि खां पोइ बि सदियुनि ताईं उन्हनि ई माण्हुनि खे ॻायो वेंदो आहे जेके अवाम जे लाइ कुझु कंदा आहिनि, उन्हनि जे छुटकारे जे लाइ जदोजहद कंदा आहिनि, सियासत कंदा आहिनि। ऐं इहो बि थोरो माना ग़लति थींदो तव्हां जेकॾहिं चऊं बाबा असां मोहम्मद इब्राहिम जो खे पढ़ंदासीं, साईं मामा जुमन खे पढ़ंदासीं, बाबा साईं GM सैद खे पढ़ंदासीं, पर बाबा सियासत कोन कंदासीं, त इहो वरी हिकिड़ो आहे। सियासत जेका सुहिणे नमूने सां सुठे तरीक़े सां गुंडागर्दी वारी न जेका हिननि माण्हुनि कई, असांखे उन्हनि जो रस्तो वठिणो आहे। ऐं हिननि माण्हुनि जेको मज़लूमनि जे लाइ, महकूमनि जे लाइ पाण पंहिंजी हयातियूं सॼियूं पंहिंजे ख़्वाहिशुनि खे ख़तमु करे ऐं अमली तौर ते कमु करे ॾेखारियो, असां बि उन्हनि जे रस्तनि ते हली ऐं अहिड़े क़िस्म जो कमु करण जी कोशिशि कंदासीं। बुनियादी तौर ते कंहिं बि वॾे माण्हूअ खे पढ़णु सम्झण जो मक़सदु असांजो इहो ई हूंदो आहे। हाणे हिन किताब खे असां शुरू खां वठी पढ़ूंसि था। मुंहिंजी जीवन कहाणी, मामा जुमन पंहिंजे हिन किताब जे बारे में लिखियो। मुंहिंजी ज़िंदगीअ जूं सारियूं कलमबंदि कंदे शिदत सां उहो अहसासु थिए थो त अगरि डायरी लिखण जी आदत हुजे हा त केतिरो न सुठो थिए हा। ज़िंदगीअ जा केतिरा ई ख़ूबसूरत ऐं ॾुखो ईंदड़ वाक़िया विसारे जे वर चढ़ी विया आहिनि। असां जहिड़ा माण्हू जंहिंजे घरनि में बुख वियाही वेठी हुई, असां न रुगो ज़िंदगीअ जे हर पल जी क़ीमत भरी बि आहे त छिके ज़िंदगीअ खां हिसाब बि वरिता आहिनि। बसि हिकिड़ो इत्मीनान आहे त सॼी उमिरि बाज़मीर थी जिया आहियूं, वतन ऐं उन जे माण्हुनि सां जेको नींहुं लॻो हो उहो छिनो कोन अथऊं। ऐं जेको हिकिड़े पोरियत भाॻीअ जे घर में ॼाहुसि, जंहिंजे कचे घर में का मिल्कियत त कान हुई पर ईमान हो, हिन असांखे सच खारायो ऐं सच सेखारियो। पंहिंजी ज़िंदगीअ जी कहाणी अॼु जॾहिं अव्हां सां शेयर करे रहियो आहियां त उन में भरियल हर रंग में रुगो हिकिड़ो माण्हू थो नज़र अचे ऐं उहो माण्हू आहे साईं GM सैद। साईं GM सैद ई हो जंहिंजे फ़िक्र ऐं सोबत मूं जहिड़े अण घड़ियल काठ खे इंसान करे छॾियो। हिन मूंखे तारीख़, अदब, फ़िक्र, फ़हम ऐं फ़न जी उन दुनिया सां मिलाए छॾियो जेका माण्हूअ में माण्हू पैदा करे छॾींदी आहे। मुंहिंजे हिन जीवन कहाणीअ में कहाणी लिखण जो समूरो सहरो सिंध जे ख़ूबसूरत शाइर अली ज़ाहिद ॾे वञे थो, जेको रूहल वाह में अची रहियो हो ऐं हिन 42 कलाकनि जी मुंहिंजी जीवन स्टोरी रिकॉर्ड कई हुई ऐं पोइ उनखे पननि ते लाहे हीअ किताब अव्हां ताईं पहुचायो आहे। सच त अली ज़ाहिद न अचे हा ऐं हू हेॾे प्यार ऐं अक़ीदत सां कमु न करे हा त मुंहिंजी ज़िंदगीअ जी हीअ कहाणी अव्हां जे हथनि ताईं पहुची न सघे। मुंहिंजी हिन जीवन कहाणीअ जे हिन किताब खे अव्हां ताईं पहुचाइण में ॿियो वॾो किरदारु मुंहिंजे शाइर भाणे जे हाजी सांद जो आहे, जीअं मुसलसिल हिन किताब लाइ उत्साहियो ऐं अली ज़ाहिद खे वठी अची हिन किताब में आयल मवाद जी रिकॉर्डिंग कराई। ऐं शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे क़ौमी साथी ताजोए जो, जीअं हिन किताब लिखण लाइ मूंखे हिमथायो ऐं अॻिते हली प्रूफ रीडिंग ऐं थोरी थकी एडिटिंग जा मरहला पूरा कया। आख़िर में रोशनी पब्लिकेशन वारनि जो थोराइतो आहियां जन हीअ किताब छपाए अव्हां जे हथनि ताईं पहुचायो आहे। हीउ नंढड़ो मामा जुमन जो नोटो हिन किताब जे बारे में। अॻियां हिन जो मुहाग आहे, जोगीअ ते जड़ाव वरसे पट पदमात जा बन पवे हालार, ॾिठे मुंहुं मेहार मूं ॾींहंनि जा ॾुख विया। पदमात जे पटनि ते पेरड़ा खणी रोहल वाह जो राणू बणजण हर कंहिंजी क़िस्मत में किथे लिखियलु आहे। मेरो बोछण कुल्हे ते, सादा कपिड़ा तन ते, माता जे सेहरनि सां भरियल मुहांडरे वारो थरियो, सन जे साईं जो मन मोहे विझे, अहिड़ा नसीब ॿिए कंहिंजा किथे। सियासत दौलत वारो करे सघे थो, सियासत लाइ पैसो ज़रूरी आहे। उहे मुहावरा हक़ीक़त त आहिनि पर हक़ीक़त बि सम्झा वञनि था। पर थर जे हारियुनि ऐं बकरारनि जे ॿिनि पुटनि फ़क़ीरतनि माण्हुनि
उन्हनि चवणियुनि खे कूड़ो साबित करे ॾेखारियो ऐं सियासत जो कठोर सफ़र में उन तस्वर खे ग़लति साबित करे जेको एतिराम ऐं मान माणियो उन जी सिंध शायदि आहे। उहे ॿ माण्हू आहिनि अब्दुल वाहिद आरीसर ऐं जुमन दरबदर। हिननि शख़्सनि मालवंद मारुनि जे औलाद जेको पंहिंजे लाइ एतिराम अवाम जे दिलनि में जोड़ियो आहे, उहो एतिराम वॾ पेटिया पीर ऐं सीटियल सीननि वारा सियासतदान दौलत जे अंबारनि ऐं बुजेरो ऐं पिजेरो ऐं पिराडो गाॾियुनि जे हूंदे बि हासिलु न करे सघिया आहिनि। अॼु अब्दुल वाहिद आरीसर असां वटि नाहे, उहो शफ़ाफ़ सियासत जो इश्तिहारो बणिजी वाइड़ीअ जे महकारियल मिटीअ में मदफ़ून आहे, पर जुमन दरबदर अञा जीअरो आहे। दिलि जी बेवफ़ाई जे बावजूदु जीअण जा जतन करे रहियो आहे ऐं क़ौम में जागरता आणण लाइ गीत संगीत सां वस ऐं वतार निभाए रहियो आहे। आरीसर ऐं जुमन सां जॾहिं बि उहो पुछिबो हो त अव्हां में उहा कहिड़ी कशिश ऐं कीमिया आहे जो रहबर सिंध साईं GM सैद खां वठी सिंध जे हर सान्यावंद माण्हू अव्हां सां प्यारु करे थो, त ही ॿई हमेशह उस्ताद बुखारीअ जो ई शेर पढ़ी असांखे लाजवाब करे छॾींदा हुआ। भाइर भेनर भाइनि भाती आऊं त अहिड़ो नाहियां, धरतीअ पंहिंजी धूड़ सुञाती आऊं त अहिड़ो नाहियां। जुमन दरबदर असांजो साथी क़ौमी काफ़िले जो अणथक कारकुन जबर जे कारियुनि ऐं उंदाहिनि रातियुनि में हमेशह खड़खबीतो बणिजी अॻिते वधियो ऐं कुआट खे सवाट बणाइण जो किरदारु अदा कंदो रहियो। जुमन दरबदर सन यूनिवर्सिटीअ जो शागिर्दु हो, जंहिंजूं फैकल्टियूं वाइड़े रूहल वाह वेहरो मीरपुर ख़ासि जामशोरो सकरन नवाबशाह मोरो नवां जतोई दादू शिकारपुर मेहड़ जैकबाबाद रतोदेरो बदीन मीरापुर बठोरो ठट्टो लाड़काणो कोट गुलाम अहमद पिंगरियो कराचीअ जूं पसगिरदायूं झोक दराज़ा भिटशा ऐं सिंध जा केतिरा ई ॿिया शहर ऐं वहण रहिया आहिनि। ऐं मामा जुमन हर हिकु फैकल्टीअ में सिंधूअ जी सान्या ऐं लतीफ़ जा पैगाम जा सुर झुंगारिया आहिनि ऐं दिलनि ऐं ज़हननि खे वुसत बख़्शी आहे। हिन हमेशह दिलनि खे फतह कयो आहे ऐं दिलनि जी कुशादगीअ खे छते फ़क़ीर सांगीअ जे हिन मिसरा जो मिसाल बणायो आहे। मुल्क दिल जो मोकिरो जंहिंजो अर्श ज़मीन आसण, उहो शेर न रुगो जुमन दरबदर पर संदसि मुर्शिद सिंध जे सैद जो बि पसंदीदा शेर हो, जेको साईं GM सैद जे किताब दयारे दिल दास्तान मोहबत जे पेशानीअ ते ललाट जी झूमर जियां जरकी रहियो आहे। हीउ फ़क़ीर मंश जुमन दरबदर क़ौमी कचहरियुनि जी सूंहं रहियो आहे ऐं संदसि हिकु सादे गज़ल निमा काफ़ीअ सिंध जे सैद खे एॾो त मुतासिर कयो हो जो न रुगो उहा हर वक़्तु संदसि चपनि ते मौजूदु हूंदी हुई, पर उन जे थल खे सैद पंहिंजे किताब सिंधूअ जे सान्या ऐं उन जे अंग्रेज़ी तर्जुमे वारे किताब में बि दर्ज कयो करे अमर बणाए छॾियो, जंहिंजो पढ़ारो गॾियल क़ौमुनि जे इदारे में बि ॿुधण में आयो। न सिर्फ़ु एतिरो पर उहे अमर सिटरूं अॼु बि सैद जे आख़िरी आरामगाह जे मुख्य दरवाज़े ते मौजूदु आहिनि। वठी हर हर जनम वरबो मिठा मेहराण में मिलबो ख़तमु हूंदा थी वेंदी चिटीअ चांदराण में मिलबो। हिननि अमर सिटरुनि में सिंध धरतीअ जे सनातन धर्म सिंधू धर्म जो सत समायल आहे, जेको ज़िंदगीअ जे दाइम रहण वारे फ़लसफ़े ते ॿधलु आहे। जुमन दरबदर सिंध जो उहो जोगी आहे जंहिं फ़िक्रे सैद जी मशल हथ में खणी अब्दुल वाहिद आरीसर निसार हकिड़े कयूं मंगीअ वहाब भये इक़बाल केहर मशकूर फुलकारे मिठल हैदरीअ उस्मान बजेर बादल थरीअ मीर मोला बख़्श लिगारीअ राशिद मोराईअ आचर लुंड निमाणे सिंधीअ मीर मोहम्मद पीरज़ादे अख्तर काके पुटे मोला बख़्श बुरड़े शफ़ी सनेड़े GM भगत तेज डान चारण सरवर सहते अली नवाज़ बुट आजिज़ मंगीअ ऐं असां ऐं ॿियनि सवें सचनि साथियुनि सां गॾिजी सिंध जे ॻोठनि में क़ौमी कचहरियूं मचायूं ऐं पंहिंजे सुरीले आवाज़ सां क़ौमी गीतनि जो रंग रचायो। ऐं उन चवण में आउं को बि वधा नथो करियां त इन रंग तुरंग में अची माण्हुनि अवामी आमरियत ज़ियाई आमरियत ऐं मुशरफ़ी आमरियत जा ॾाढ ऐं ॾहका विसारे छॾिया। सिंध जे वालार कंदड़नि जा वेड़ा ख़ाली थी विया, क़बाइली झेड़ा ख़तमु थी विया, कारोकारीअ जा वाक़िया घटिजी विया, ज़ात परस्तीअ जो लाड़ो ख़तमु थी वियो, यूनिवर्सिटियुनि में तालीम किताब जो दौरु मोटी आयो। पर पोइ जॾहिं असां रियासती हिकमत अमलियुनि जी बदिलाव जो असरु क़बूले कीरे खां हटी वियासूं, ॾेढ सिर जो मस्तियूं जुड़ी वियूं, इल्म ऐं किताब जी जाइ किन ॿियनि शयुनि अचे वालारी ऐं क़ौमी कारकुननि NGOs जी आसाइशी जहान में वञी साह पटियो ऐं ॿिए तरफ़ ॾेखाव ज़ाती पड़ा जो वाह वरियो त जुमन जहिड़ा सचार पासीरा थी विया। कंहिं इल्ज़ाम हया कंहिं तंज़िया फ़ुकरा ॻाल्हाया त ही हारियल काफ़िले जा हारियल कारकुन आहिनि, पर जुमन मुस्तक़बिल मां मायूस न थियो
अबरे सबरे हाल में रड़ंदो रहियो ऐं अब्दुल वाहिद आरेसर जे हिननि लफ़्ज़नि खे पंहिंजो वज़ीफ़ो बणाए छॾियईं त असांखे पंहिंजे फ़तहनि सां गॾु शिकस्तुनि सां प्यारु आहे। छो त जुमन ऐं संदसि साथियुनि जेके फ़तहूं हासिलु कयूं तन में संदनि घाट त हमेशह ऊचा रहिया, पर जे शिकस्तूं बि खाधियूं हुआऊं त शर्मसार न हुआ, लेकिन शिकस्तुनि खां पोइ बि ताज़ा तवाना थी अॻिते वधण जो हौसलो रखियाऊं। अॼु सिंधी समाज में सोशल मीडिया में जेका क़ौमी जागरता जी जोति मौजूदु आहे उन में जुमन दरबदर जहिड़नि जोधनि जो पोरियो रत ऐं पघर शामिलु आहे। अॼु क़ौमी शऊर त चोट ते आहे, अलबत्ता तंज़ीमी सूरत हाल तनज़ुल जे ज़हने ते बीठी आहे। सिर्फ़ु छाल ऐं छिरक जी ज़रूरत आहे। मायूसीअ वारा कोरीअड़े जा उणियल ॼार हिकिड़े सिट सां छिॼी सघनि था। ज़रूरत सिर्फ़ु जुमन दरबदर जहिड़नि मींहं वसाड़नि माण्हुनि खे ममता ॾियणु मान ॾियणु ऐं संदसि हिन ज़ईफ़ुल अमरे में सार लहण जी आहे। हू बेवसीला आहिनि पर वेसला न आहिनि। हुननि कॾहिं घुरियो न आहे पर हमेशह ॾिनो आहे। हू झूपनि में रहंदे बि पाण खे बंगलनि जी ज़िंदगीअ खां बहितर सम्झनि था। हू तमय जे तंवार वारा मंगणा न आहिनि पर सिर घोरण वारा चारणा आहिनि। हू अॼु बि शाह जे हिन बेत जो नमूनो आहिनि। जोगीअ ते जड़ाव निसो रोई नींहं जो पतंग जीअं पैदा थियो सामी सिज वड़ाव आयो काक तड़ाव कुंवारिन ककोरियो। जुमन दरबदर जो ही वाती वेणनि लिखायल आत्मकथा असांजे दोस्त अली ज़ाहिद कैसेटुनि तां उतारे उनखे संवारे तरतीब ॾियण जो जेको प्यार भरियो पोरियो कयो आहे उन लाइ खेसि लख लख शाबसूं हुजनि। हू ही पोरियो न करे हा त जुमन जी हीअ सची कथा असां वटि पहुची न सघे हा। बाक़ी हीअ कथा सिर्फ़ु जुमन दरबदर जी कथा न आहे, असांजी बि कथा आहे त सिंध जी सचे क़ौमी तहरीक जी बि कथा आहे। पाण पढ़ो ऐं परोड़ियो। आहे वतन दोस्त खे धरतीअ जो सौदाव कॾहिं न को सो वाव लॻे पंहिंजे देश खे। ताज जो हैदराबाद 23 जनवरी 2021। इश्क जे दरबदरीअ हिन खे दरवेश बणाए छॾियो। दरबदर पंहिंजो तखलुस ॾिनई, उहो अॻियां पढ़ंदासीं किताब में। मां हिते पाण ॿुधायो थो कीअं ॾिनो, पर पढ़ंदासीं ईंदो वारो त पोइ हुन ते डिस्कस करे वठंदासीं। अली ज़ाहिद लिखे थो त आऊं डॉक्टर काशिफ़ कुरैशी ऐं सरफराज़ सखी थर यात्रा ते निकितल हुआसीं। हिकु राति मिठीअ में सलीम जुणेजे सां गॾी बीट ते कचहरी करे ॿिए ॾींहुं ख़ालिद कुंभार सां रूह रियाणियूं करे नंगर पार्क ॾांहुं रवाना थियासीं। राति सादड़े जे सांत में गुज़ारे सुबुह जो सागर ख़ास केलीअ जी शाइरी ऐं ॻाल्हियुनि जे समुंड मां सनानु करे अमरकोट जो रुख कयोसीं, जिते असांखे मामे जुमन दरबदर, हलीम बाग़ीअ, उस्ताद शफ़ी फ़क़ीर ऐं हाजी सांद सां कचहरियूं करणियूं हुयूं। उन्हनि ॾींहंनि में असांजी संगत कजला सुर नाले हिकु रिसालो कढण जो पको पए कयो हो। थर यात्रा दौरान मूं ते ज़िमेवारी रखी वई हुई त आउं थर यात्रा जूं सारोणियूं बि लिखंदुसि ऐं उन दौरान मामे जुमन ऐं शफ़ी फ़क़ीर खां तफ़सीली इंटरव्यू बि कंदुसि, जेको समूरो मवादु रिसाले में छपिबो। असां अमरकोट पुॻियासीं त सिधा रूहलवाद हलिया वियासीं, जिते हाजी सांद असांजो आदर भाव कयो। शाम वेला हुआ। स्कूल जे भर में लॻायल खटिन ते असां मामे जुमन जे अचण जे उसीअड़ में वेठा ॻाल्हियुनि जूं गंढियूं खोले रहिया हुआसीं। असां सां कचहरी में हाजी सांद ऐं ॻोठ जे ॿियनि गभरुनि सां गॾु मामे जुमन जो सुरीलो पुटु सुघड़ बि मौजूदु हो, जेको पंहिंजे ठाहियल नयूं धुनूं ऐं हाजीअ जी शाइरी ॻाए असांजा होश खुमारे रहियो हो। राति जी मानीअ वेला थी त मामा जुमन बि अचे पुॻो। मानी खाइण खां पोइ मूं मामे जुमन खां इंटरव्यू वठण जी ॻाल्हि कई, जंहिं ते हू राज़ी थियो। मामे जुमन ॻाल्हाइणु शुरू कयो त मूं पंहिंजे सेल फ़ोन में संदसि आवाज़ु रिकॉर्ड करणु शुरू कयो। मामा ॻाईंदो वियो। विच विच ते आउं खांसि ज़रूरत पवण ते को हिकु अधु सवाल करे खेसि वधीक खोलण जी कोशिशि करे रहियो हुउसि। इंटरव्यू तक़रीबन 1.5 कलाक जो हो, पर उन 1.5 कलाक दौरान मूं महसूसु कयो त मूं समेत उते मौजूदु समूरा साथी मामे जुमन जे ॻाल्हियुनि जे सैर में अहिड़ा त वकोड़जी विया हुआसीं जो ॼण त साह ई न पए खयोसीं। मुकमल ख़ामोशी। जेकॾहिं को आवाज़ु आयो थिए त परे कंहिं घरनि मां कंहिं ॿार जो रोअण जो आवाज़ु, कंहिं गभरूअ जे टहकनि जो आवाज़ु या रुॻो रूहल वाह जे क़दम बोसी करण सां कही आयल हवा जे सराहटनि जो आवाज़ु थिए आयो। बाक़ी समूरे मंज़र ते मामे जुमन जे ॻाल्हियुनि ऐं उन जे तसवरनि ऐं मंज़रनि जी हुकूमत पई हले। इंटरव्यू दौरान मामे जुमन पंहिंजे इश्क जो दास्तान मुख़्तसिर लफ़्ज़नि में ॿुधायो। उहो दास्तान अहिड़ो त मन में पेही वियो जो मूं भायो त मुंहिंजियूं ॾंदे आङुरियूं अची वियूं आहिनि।
इंटरव्यू खां पोइ गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान मूं मामे जुमन खे चयो, मामा अव्हां पंहिंजी आत्मकथा छो नथा लिखो। मामे वराणियो, बचा हिकु त पेट पूॼा जे करे मूं वटि एतिरो वक़्तु न आहे जो आउं अहिड़ा ख़फ़ा करे सघां। ॿियो उहो त आत्मकथा लिखण लाइ माण्हूअ खे नसर में बि भड़ हुजणु घुरिजे, जंहिंखां आउं वांझियल आहियां। मामे जुमन ॿुधायो त कुझु वक़्तु अॻु हाजी सामदाई ॿियनि छोकिरनि मुंहिंजी बायोग्राफी लिखण जी कोशिशि कई हुई। कुझु बाब लिखिया बि हुआऊं, पर पोइ उहो सिलसिलो बि अध में रहिजी वियो ऐं उहे पनाह बि न ॼाण किथे गुम थी विया। उन वेले मूं पाण सां पको पए कयो त कुझु बि थी पवे मूंखे मामे जुमन लाइ वक़्तु कढणो पवंदो ऐं संदसि बायोग्राफी या ऑटोबायोग्राफी लिखणी या लिखाइणी पवंदी। मूं हाजी साईं मामे जुमन खे चयो त जेकॾहिं आउं अव्हां वटि अचे कुझु ॾींहं रहां ऐं मामे जुमन सां कचहरियूं करे संदसि ज़िंदगीअ बाबति ॼाण गॾु करियां ऐं लिखां त छा उहो मुमकिन थी सघे थो। हिननि मूंखे भलीकार कई ऐं मुकमल सहकार करण जी पिण ख़ातिरी ॾिनी। उन सां गॾु समूरनि दोस्तनि ख़ुशीअ जो इज़हार करे मूंखे उत्साह पिणु ॾिनो। रूहल वाह खां वापसीअ खां पोइ मूं मामे जुमन जो इंटरव्यू कागरनि ते उतारियो। हुन वेल पिणु मूं ते उहा ई कैफ़ियत तारी हुई जेका इंटरव्यू वठण दौरान जुड़ी हुई। रिसालो त कोन छपियो, न ई मामे जुमन ऐं शफ़ी फ़क़ीर जा कयल इंटरव्यूज़ छपिया, पर मुंहिंजे अंदर में जेका उणकण हुई उन मूंखे हर वक़्तु बेचैन थिए रखियो। मुंहिंजे ज़हन ते हर वक़्तु उहे ख़्याल सवार रहण लॻा त कुझु बि कजे, कीअं बि कजे, पर रूहल वाह पुॼिजे ऐं मामे जुमन जी आत्मकथा ते कमु करणु शुरू कजे। पर पेट जी पूॼा नौकिरीअ जी नोड़ ॻिचीअ में वक़्तु निकिरे ई न, का बि विथी न मिली जो पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ऐं क़ौमी फ़र्ज़ु पूरो करण लाइ रूहल वाह जो रुख़ कजे। पूरे साल खां पोइ मूंखे हिकु अहिड़ो मौक़ो हथु आयो जो आउं कुझु ॾींहंनि लाइ मोकल करे रूहल वाह वञी थी सघियुसि। मूं हाजीअ सां राब्तो कयो, जीअं मूंखे रूहल वाह अचण लाइ भलीकार कई ऐं आउं तयारु थियुसि। मूं हाजीअ खे चयो त आउं रुॻो 4-5 ॾींहंनि लाइ अव्हां वटि हूंदुसि, छो त मूंखे वापसि बि वञिणो आहे। NGOs में नौकिरी करण जो उहो वॾो नुक़सानु बि आहे त उते अव्हां घणियूं मोकलूं करे पंहिंजो को बि मनपसंदि कमु पंहिंजी मर्ज़ी ऐं सुकून सां नथा करे सघो। ऐं सफ़र लाइ संभरियुसि त मूं सां गॾु मंसूर मीराणी पिणु हैदराबाद खां रूहल वाह हलण लाइ साण थियो। असीं शाम वेले उते पुॻासीं। उहे ई साॻियूं मोहबतूं ऐं मान मिलण खां पोइ हल्का फुल्का रस्मी हाल अहवाल थिया। राति जी मानीअ ते सभु गॾु थियासीं, जंहिं दौरान मामे जुमन सां ॻाल्हि ॿोल करण जो तरीक़ेकार जोड़ियो वियो ऐं समूरे वक़्त खे कागर बणण लाइ हिकमत अमली जोड़ीसीं। हिकु त मूं वटि ॾींहं थोरा हुआ ऐं ॿियो त मामू जुमन बि कीअं हंधि रोज़गार जे करे सुगो हो जो रोज़ खेसि ड्यूटीअ ते वञणो ज़रूरी हो। त इहो थियो त रोज़ानो सुबुह जो सवेर उथणो आहे। नेरनि करण खां पोइ 1 कलाक मामे जुमन सां कचहरी कबी ऐं पोइ उहो ड्यूटीअ ते हलियो वेंदो ऐं पोइ शाम जो जीअं ई ड्यूटीअ तां वापसि वरंदो त पोइ पाण शाम जी चांहि पी राति देरि ताईं कचहरी कंदासीं ऐं पोइ जेतिरो बि वेही सघियासीं। मामे जुमन जी ऑटोबायोग्राफी लिखण को सवलो या हल्कड़ो कमु न हो, उहा वॾी ज़िम्मेवारी हुई। उन करे कागर ते नोट्स वठण सां काफ़ी ॻाल्हियूं रहिजी वञण जो इम्कान हो। उन करे आउं पंहिंजो लैपटॉप खणी आयो हुउसि। उन सां गॾोगॾु हिकु कॉलर माइक जो पिणु बंदोबस्तु करे आयो हुउसि त जीअं समूरी ॻाल्हि ॿोल रिकॉर्ड करे वठिजे, जंहिंसां आत्मकथा लिखी उतारण में सवलाई थींदी। का बि ॻाल्हि रहिबी कान। रोज़ु सुबुह जो मामा जुमन अची निंड मां जाॻाईंदो हो ऐं मुंहिंजे मथनि खां बीह चवंदो, अबा अली ज़ाहिद जाॻी पियो। संदसि आवाज़ु मुंहिंजे निंड मां समूरा पर्दा चाक करे अची मुंहिंजे समाधुनि ते रसंदो हो ऐं मुंहिंजूं अखियूं खुली पवंदियूं। साम्हूं मामा जुमन हथ में चांहि जो थर्मास, कोप ऐं बिस्कुट जी थाली झलियो बीठो मुंहिंजे मुंहं में तकींदो हो। संदसि चपनि ते उहा मुर्क हूंदी हुई जीअं तां पंहिंजूं निंडूं त छा, पर सिर बि घोरण ते दिलि घुरंदी हुई। असांजे ॻाल्हियुनि जो उहो सिलसिलो शुरू थी वियो। असीं रोज़ु सुबुह जो गॾु वेंदा हुआसीं। पोइ मामू ड्यूटीअ ते हलियो वेंदो हो ऐं आउं सॼो ॾींहुं हाजी सांद, हलीम बाग़ीअ सुगड़ ऐं ॿियनि दोस्तनि सां कचहरीअ में घारींदो हुउसि। पर साॻिए वक़्तु मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते मामे जुमन जे वापसि वरण ऐं कम खे अॻिते वठी हलण जो उल्को सवार रहंदो हो। पहिरें ॾींहुं मूं हाजी ऐं मामे जुमन खे हथ ॿधी अर्ज़ु कयो हो त मूंखे महिमाननि वांगुरु न ॾिसिजो। महिरबानी करे मूंखे घर जो भाती सम्झो ऐं घर में जेको बि पचे उहो मूं लाइ बि आणिजो। वधीक तकलीफ़ात में न पइजो। जेतोणीकि ॿई मुंहिंजी ॻाल्हि सां सहमत थिया, पर ईअं कयाऊं कोन। जीअं बि वेले जी मानी ईंदी हुई उन में हद खां वधीक तकलीफ़ात बखंदा हुआ। जेका नई ॻाल्हि मूंखे नज़र थे आई छा उहा त जीअं बि वेले जी मानी दस्तरख़्वान ते सजाई वई उन में मुख़्तलिफ़ तामा हूंदा हुआ ऐं मूं सां गॾु मामे हाजीअ जा ॿिया मिट माइट बि शरीक थींदा हुआ। हीअं ते भासियो ॼण का दावत हुजे, पर हर वेले महसूसु थींदो हो त असांजो मेज़बान अलॻि अलॻि आहे। मूंखे रहियो कोन थियो, सो मूं उहा माजरा हाजीअ खां पुछी वरिती।
हिन ॿुधायो त समूरी बिरादरीअ पाण में फ़ैसिलो कयो आहे त तूं जेतिरा बि ॾींहं हूंदे तुंहिंजी मानीअ जी दावत हर वेले अलॻि अलॻि माण्हू कंदा, छो त तूं असां सभिनी जे महिमान आहीं। उन करे असां सभिनी जो हक़ आहे त तुंहिंजो वेलो जलियूं। मूं हाजीअ खे चयो त यार आउं महिमान थो रही आहियां, ईअं छो पिया करियो? हिन वराणियो त उहा असां सभिनी जी ख़ुशी आहे। अॼु मंझंदि जी मानी मुंहिंजे तरफ़ां आहे ऐं तोखे बि उहो ॿुधायां त सुभाणे मंझंदि जी मानी हलीम बाग़ीअ जली आहे। मुंहिंजे लाइ उनखां वॾो ॿियो कहिड़ो एज़ाज़ु थी सघियो थिए जो मामे जुमन हाजी सांद सुघड़ ऐं हलीम बाग़ीअ जहिड़ा माण्हू मुंहिंजा मेज़बान हुजनि। उहो जेकॾहिं मूंखे सादो सूदो बि खाराइना त मूं लाइ वॾी वथ हुई, पर हेॾा सारा एहतमाम करण मां संदन उहो प्यार ऐं उहा महिमान नवाज़ी बखी रही हुई जंहिंजो ज़िक्र मामे जुमन पंहिंजे कहाणीअ आत्मकथा में कयो आहे। हिकु ॾींहुं अशरफ पली ऐं अकबर पलीअ वारा बि अची उते पुॻा। ॾाढी भली कचहरी थी, जंहिंखां पोइ हुननि अंगल कयो त सुभाणे राति जी मानी असांजे ॻोठु हूंदी। मूं हावकार कई ऐं ॿिए ॾींहुं राति जी मानी राति जो मामे जुमन सां कचहरीअ मां फ़ारिग़ थियण खां पोइ अशरफ जे ॻोठु रवाना थियासीं। अशरफ वारनि बि तमामु घणी ख़िदमत कई, मानी खाधीसीं ऐं पोइ राति देरि ताईं इल्मी अदबी कचहरी हली, जंहिं दौरान मुशाइरो जो पिणु हिकु दौरु हलियो। उहा राति बि यादगार राति रही, जंहिंमें मिलियल मोहबतूं इज़त ऐं मान जी छाप अॼु बि पंहिंजे मन ते महसूसु कंदो आहियां। 5 ॾींहं गुज़री विया, कमु पूरो न थियो। मूंखे वापसि बि वञिणो हो, पर कमु पूरो करण बिना जे वापसि वरियसि त पक हुई त मूंखे सुकून कोन रहंदो। अणपूरे रहिजी वियल कम जे करे मन में जेको मांधाण मतल हो उनजो अंदाज़ो मूंखे चङीअ पर हो। सो मूं इरादो कयो त केतिरा बि ॾींहं लॻनि पर कमु पूरो करे पोइ वरंदुसि। उन सबबु मुंहिंजी नौकिरी वञे त बि ख़ैरु आहे, उहा नौकिरी वई त ॿी मिली वेंदी। सो मां बि ॿिया 2-3 ॾींहं रुहल वाह में तरस। जॾहिं मामू जुमन बि मुतमिन थियो त समूरी ॻाल्हियूं थी चुकियूं, तॾहिं मूं खांसि मोकिलाए वापसि वञण जी कई। मजमूई तौर ते मूंखे रुहल वाह में तरसंदे 8 ॾींहं थिया। वापसीअ ते घणी मोकल करण सबबु नौकिरीअ तां हथ धोइणा पइजी विया ऐं बेरोज़गारी थी वियसि। वांदगाईअ खे बि गनीमत ॼातमि ऐं मामा जुमन जी आत्मकथा उतारण जो कमु शुरू करे ॾिनो। उन्हनि 8 ॾींहंनि दौरान मामे जुमन सां थियल कचहरियुनि जी जेका ऑडियो रिकॉर्डिंग थी उहा कुल 31 कलाकनि जी हुई। उनखां अलावा कागरनि ते नोट्स बि काफ़ी वरितल हुआ। उहा समूरो मवादु ॿुधणु पढ़णु सहेड़णु तरतीब ॾियणु लिखणु ऐं टाइप करणु केटू पहाड़ जी चोटीअ सर करण जहिड़ो थिए लॻो। हिकु सफ़र जो थक, ॿियो वरी बेरोज़गारीअ जी बेज़ारी ऐं मुंहिंजी पयसि त हाणे छा कजे। ख़ैरु मूं समूरी हिमत गॾु करे आत्मकथा ते कमु शुरू ई कयो हो जो मूंखे कराची में नौकिरी मिली वई ऐं ओॾां हलियो वियुसि। समूरो मवादु पाण सां गॾु खणी वियो हुउसि। उन नियत सां त उते पंहिंजी ड्यूटी बि कबी ऐं फ़ारिग़ वक़्त में आत्मकथा ते बि कमु कबो, पर ईअं मुमकिन न थी सघियो। उते कमु एतिरो हो जो ॿियो को कमु करण जी गुंजाइश ई न पई निकिती। उन हूंदे बि आउं कोशिशि कंदो हुउसि त मामा जुमन जे आत्मकथा ते थोरो थको कमु कंदो हलां, पर उहो नाकाफ़ी हो। कराची में साल गुज़री वियो, अहिड़ो फाथल हुउसि जो किताब जो कमु उते ई रहियल हो। अंदर में उणतण हर वक़्तु रहंदी हुई। मथां वरी हाजी अक्सर काल करे यादि ॾियारींदो रहंदो हो, जंहिं सबबु पिणु बेचैनी वधंदी वेंदी हुई। साल खां पोइ कराची वारी नौकिरी बि ख़तमु थी त वरी हैदराबाद भेड़ो थियुसि। आत्मकथा ते ॿीहर कमु करणु शुरू कयुमि त ज़रूरतूं ऐं परेशानियूं मुंझाए रहियूं हुयूं। बेरोज़गारी वॾी लानत आहे। अव्हां खे हिन दौर में घर जो चरखो हलाइण लाइ हर मुमकिन कोशिशि करणी पवे थी। जेसीं ताईं मशीन बणिजी नथो लोड़िजे तेसीं ताईं घर जी चुल्हि सवली नथी भरे। मजबूरनि मूंखे नौकिरीअ जी ॻोल्हा करणी पई। एनजीओज़ जे जहान में सिजु लहंदो महसूसु थी रहियो हो ऐं मूं वटि नौकिरी करण जा 2 ई हुनर हुआ, हिकिड़ो एनजीओज़ ऐं ॿियो अख़बारनि जी मज़दूरी। सो मूं अख़बारनि में 4 नौकिरियूं करणु शुरू कयूं। 4 नौकिरियुनि जो कमु हिकु हंधि करण खां पोइ मूं में उहा सघ ई न पई बची त आउं को ॿियो कमु करे सघां। उन करे मामे जुमन जी आत्मकथा वारो कमु उते ई पयल रहियो। ओचितो ख़बर पई त मामे जुमन खे दिलि जो दौरो पियो आहे ऐं कराची में संदसि बाईपास कयो अथनि। आउं परेशान थी वियुसि ऐं छो त आउं चाहियां पियो त मामे जुमन जी हयातीअ में खेसि उहा ख़ुशी ॾियां। संदसि ऑटोबायोग्राफीअ जो छपियल किताबु संदसि हथनि में हूंदो त खेसि केतिरी ख़ुशी मिलंदी, उनजो अंदाज़ो मूंखे चङीअ पर हो। 2018 जी मोकिलाणी हुई। 2019 जी आमद हुई। हाजीअ मूंखे काल कई त रुहल वाह में नए साल जी आजियान जे सिलसिले में मुशाइरो रखियो आहे, तोखे हर हाल में अचिणो आहे। मूं हावकार कई ऐं अमरकोट वञी पहुतसि। प्रोग्राम शुरू थियण खां अॻु समूरी संगत सां मुलाक़ात थी। जेको मिलियो उहो मामे जुमन जी कथा जी बारे में ज़रूरु पुछियो पए। आउं सिर्फ़ु उहो ई चई थे सघियुसि त कमु जारी आहे। नेठि अशरफ अलीअ जे घेरियो साॻियो ई सुवालु मूंखे वराइणो त अशरफ
मामे जुमन जी ऑटोबायोग्राफी मुकमल करण जे लाइ मूं चइनि मंझां हिकु नौकिरी छॾे ॾिनी आहे। हाणे उहो वक़्तु आउं किताब खे ॾींदुसि, जिन ते हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन ॻाल्हि जो इज़हार हिन स्टेज ते पिणु कयो। उन ॾींहुं मामा जुमन सां मुंहिंजी मुख़्तसिर मुलाक़ात हुई। संदसि चहिरो ॾिसी मूं पाण सां ऐं मामा जुमन सां उहो वाइदो कयो त हाणे छा बि थी पवे, पर हर हाल में किताब मुकमल करे हिन साल ई छपराए मामे जुमन जे हथनि में ॼणो आहे। हैदराबाद वापसि आए त ख़बर पई हिकु नौकिरी मूं पाण छॾी ऐं ॿी नौकिरी हथां मालिकनि जवाबु ॾेई छॾियो। जेतोणीकि मूं ते मुआशी हवाले सां तमामु घणो बोझ पइजी वियो हो, पर मूंखे उन जी परवाह न हुई ऐं किताब जो कमु शुरू करे ॾिनो, जेको पंहिंजी पुॼाणीअ ते पए थो। ऐं अॼु इहो आतम कथा जी सूरत में अव्हां जे हथनि में आहे, जेको मुंहिंजे लाइ तमामु वॾी ख़ुशी ऐं एज़ाज़ जो सबबु आहे। पहिरीं मूं सोचियो हो त हीअ ऑटोबायोग्राफी आहे ऐं नावल वारे अंदाज़ में लिखंदुसि, पर हिन किताब जा बयानु कयल कुझु भाव ऐं कुझु वाक़िया नावल जी टेक्निक आॾो रुकावट बणिजी रहिया हुआ। उन करे इरादो इहो जुड़ियो त ऑटोबायोग्राफी सादिया रीत मामे जुमन जी पंहिंजे बयानीअ वारे अंदाज़ में लिखिजे। तजुर्बा, ॻाल्हियूं, महसूसात, वाक़िया, मंज़र मामे जुमन जा बयानु कयल आहिनि। उन्हनि खे मूं थोरा कुझु लफ़्ज़, जुमिला ऐं तरतीब ॾियण सां गॾु कुझु महसूसात पिणु ॾियण जी कोशिशि कई आहे। ऐं पंहिंजे पंध में केतिरो सफ़ल थियो आहियां, इहो फ़ैसिलो अव्हां ते छॾियां थो। मामे जुमन सां कयल कचहरियुनि दौरान केतिरा ई अहिड़ा लम्हा आया जिन में अहिड़ियूं ॻाल्हियूं छिड़ियूं जो मामे जुमन रोई थिए वेठो। मामे जुमन जे अखियुनि मां ॻोढ़नि जी बरसाति ईअं वसी रही हुई ॼण भिट ते पहिरियूं बूंदूं वसी रहियूं हुजनि, ऐं मिटीअ जो हुगाव छा हुअणु घुरिजे, उनजो अंदर ते कहिड़ो असरु थींदो आहे, उहो सभु तासुर उन वेल मामे जुमन जो चहिरो ऐं ॻोढ़नि में ॻोहियल संदसि झीणे थी वियल आवाज़ु ॿुधाए रहियो हो। ऐं जेको मामे जुमन जे उन पंध में, उन सफ़र में तसवराती तौरु हर विख ते साणसि गॾु हुयुसि, पाण खे रोके न सघियुसि। जेतिरा ॻोढ़ा मामे जुमन जे अखियुनि मां किरिया हूंदा, ओतिरा ई ॻोढ़ा आऊं बि रुनो हूंदुसि, बल्कि आऊं त मामे जुमन जे भेट में ॿीणो रुनो आहियां। जो हिन किताब लिखण वक़्तु जॾहिं उहा कचहरीअ जूं ऑडियो रिकॉर्डिंग ॿुधंदो हुयुसि त उन्हनि में बि उहे लम्हा बि क़ैद हुआ जन असां ॿिन्ही खे रुआड़ियो हो। ऐं उहे रिकॉर्डिंग्स ॿुधण वक़्तु बि पाण ते क़ाबू न थिए करे सघियुसि ऐं ॻोढ़ा मुंहिंजूं अखियूं धुंधलियूं करे रहिया हुआ। पोइ आऊं खन पल माठ को वेही रहंदो हुयुसि, उन्हनि अहसासनि खे महसूसु कंदो हुयुसि, उन्हनि भोगनाउनि ऐं पीड़ाउनि खे पंहिंजे अंदर में पचाईंदो हुयुसि, जेके मामे जुमन पंहिंजी ज़िंदगीअ जे सफ़र में माणियूं हुयूं। सचपच त खन पल लाइ मूंखे महसूसु थींदो हो त उहो सभु कुझु मुंहिंजो आहे। उहे तजुर्बा मूं कया आहिनि, उहे ॾुख, पीड़ाऊं, तकलीफ़ूं ऐं भोगनाऊं मुंहिंजूं पंहिंजूं आहिनि। दरबदर जी उहा दरबदरी रुॻो हिन जी न हुई, उहा मुंहिंजी बि दरबदरी हुई। जीअं मूंखे रोलाकिन ऐं खाना बदोशिन जा ॾस ऐं घस ॾिना हुआ, जंहिंजो माॻ दरवेशी हो, जेको मुंहिंजे रूह जे फ़रईअ ते उन वक़्तु उकिरी आयो हो, जॾहिं उन्हनि कचहरियुनि दौरान मूं बार बार मामे जुमन जी कचहरीअ में चहिरे में तकियो थिए। मूं ॼाणे वरितो हो त दरवेश जी सिफ़त मामे जुमन दरबदर खां परे ॿी भला कहिड़ी थी सघे थी। अली ज़ाहिद, किराए जो घरु, हैदराबाद, सिंध।